नासरीन, शाहपुर दरपुर में मुसलसल हलंदड़ बरसात तबाही मचाए छड़ी है। गरीब पोहियत तबके जा घर ड्रही पट थी विया, जेके बेयारो मददगार जिंदगी गुजारण ते मजबूर आहिनि। वधिक ॾिसूं था SS न्यूज़ के रिपोर्टर गुलाम फारूक शाह जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं मटियारी जे UC शाहपुर दरपुर एट आरफ खटियाण जे शहर शाहपुर में, जिते मुसलसल 2 महीननि जी हलंदड़ बरसात केतरनि गरीब ऐं पोरे तबकनि जा कच्चा घर ढाहे जंहिंमें पट थी विया आहिनि। उहे बेसहारो बेयारो मददगार सरकारी स्कूल में अची उन्हनि पनाह वरिती आहे। उन हवाले सां असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त उन्हनि वटि को चूंडियल नुमाइंदो या ॿी का मदद थी सघी आहे न। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल करियूं। स्कूल में असीं वेठा आहियूं, असांजा घर सभु भॼी पिया आहिनि। को अमलदार ऑफिसर केर बि असां वटि हिते दाख़िल कोन थियो आहे। असीं स्कूल में सरकारी स्कूल में वेठा आहियूं, तेसीं की असांजूं जायूं न ठहंदियूं तेसीं असीं वेठा आहियूं। टियों चौथों ॾींहुं आहे, पहिरें ॾींहुं आयो वॾे मोहम्मद बशीर जे तरफ़ां असांखे हिकिड़ी ॿधेगी ॾिनऊं। उन खां पोइ असांजो को सार संभालण वारो कोई कोन आयो। ऐं अचनि था ॿार गेट तां पुछियो ऐं रवाना थियो वञनि, चवंदा बाबा तव्हां लाइ शाम जो कुझु न कुझु कंदासीं। पर हिन वक़्त ते अॼु टियों ॾींहुं असांखे का शइ कान मिली आहे। ऐं ॿार वीचारा मुश्किल में पोइ कंहिं महिल हितां हुतां पटियो सटियो पूरी करे वेठा आहियूं। ईअं पियो जान हले अलाह साईं पियो ॾे, पोइ उन मां पिया खाऊं। असां ग़रीब मिसकिन जिन जा घर ढही विया आहिनि, असां परेशान थियो वेठा आहियूं। जेसीं टपल टाड़ी कयोसीं तेसीं किरियासीं, ॿाहूं ॿाहूं भॼी पियूं आहिनि, लूला लॻड़ा थियो वेठा आहिनि। अॼु सुधो बि असां ॾे को बि माण्हू न पहुतो आहे। असां कहिड़ो ॾोह कयो आहे ग़रीबनि जेको असां सां मदद न पई थिए। बरसात में तमामु परेशान आहियूं, असांजे हालात सभा तंग थी वई आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं, पोरियात माण्हू आहियूं, मज़दूर माण्हू आहियूं, सफ़ा असां लेट में अची आहियूं। बरसात जे करे तमामु परेशान आहे। असां स्कूल में पनाह अची वरिती आहे ऐं ॻोठाणनि जे ऐं अमीरनि ग़रीबनि सभई असां वटि वॾेरे मोहम्मद बशीर देगियूं लाथियूं, ॿारड़नि बचड़नि खे असांजनि खे खारायो वियो। ऐं उन जी महिरबानी वरी साईं आया छा आयो, उन पंहिंजे तरफ़ां 2-2 किलो अटे जा ॾिना, उन जी बि महिरबानी। पर साईं ने 2-2 किले मां जा इन प्लेट भत मां असांजी पूरी कान पई थिए। असांजा तमामु घणो नुक़सानु थियो, बेरोज़गारी लॻा वेठा आहियूं, असांजा बच्चा परेशान आहिनि।